खणी अचण, जनाज़े नमाज़ पढ़ण, कबर ताणी पहुँचाइण, कबर जे पेरांदी खां मयत खे अंदरि लाहण, कबर खे बंदि करण खां पोइ उन जे लाइ दुआ इस्तग़फ़ार, एसी ताणी पाण हलियासीं। अॼु ॻाल्हियूं मज़ीद बयानु कंदासीं जेका हिकिड़ी त इहा कफ़न जे हवाले सां हुई। ॿी ॻाल्हि त जेको माण्हू फ़ौत थी वञे थो उन जे लाइ जेकॾहिं उन जे मथां को कर्ज़ आहे तो पोइ उन जे रिश्तेदारनि ते वाजिबु आहे तो उन जो कर्ज़ अदा कनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, हदीस शरीफ जे किताब सुनन तिरमिज़ी अबवाबुल जनाइज़ अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबुन नफ्सुल मुमिन मुअल्लक़तुन बिदैनिही, हदीस नंबर 1078 जे अंदर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नफ्सुल मुमिन मुअल्लक़तुन बिदैनी हत्ता युक़ज़ा अन्हु, मोमिन जना फ़ौत थी वेंदो आहे जेकॾहिं उन जे मथां कर्ज़ आहे, मुअल्लक़तुन बिदैनिही, उहो पंहिंजे कर्ज़ सां लटकियलु हूंदो आहे। पोइ वारे हदीस मुबारका बयान थी, जेकॾहिं 40 मुवहिद नमाज़ जनाज़ा में शरीक थियनि उन जी पक्की हतमी मग़फ़िरत आहे। पर जेकॾहिं कर्ज़ खणी करे मुआ, जेसी ताणी रिश्तेदार कर्ज़ जो ज़िम्मो नथा खणनि, कर्ज़ अदा नथा कनि, तेसी ताणी 40 त छा भले 1000 मुवहिद उन माण्हू जे जनाज़े में शरीक थी वञनि, उन जी मग़फ़िरत कान थींदी, छो जो उहो कर्ज़ खणी हिन दुनिया मां वञे पियो। कर्ज़ अहिड़ी शइ आहे जेकॾहिं कर्ज़ अदा नथा कयूं त इहो माण्हू अॻिते कॾहिं बि छुटकारो कोन पाईंदो, इन जी कामयाबी नामुमकिन आहे। फेसबुक ते हिकिड़े ॾींहुं मूं पढ़ियो, हिकिड़ो माण्हू फ़ौत थी वियो हलियो, पोइ मौली साहब अॻिते वधियो, उन जो जनाज़ो बि पढ़ियऊं। तव्हांजो हिकिड़ो माण्हू परे खां डोड़ंदो आयो, अची करे मौली साहब जे साम्हूं बीही रहियो। मौली साहब खे चयऊं, जनाज़ो पढ़ाइणु तव्हांखे कोन ॾींदुसि, ऐं खट खे चंबड़ी वियो हलियो त जनाज़ो खणण बि तव्हां कोन ॾींदुसि। वजह पुछी वई, छो? चई, हिन माण्हू ते मुंहिंजा 15 लख रुपया कर्ज़ आहे, 15 लख रुपया कर्ज़ आहे, मूंखे उन जा रिश्तेदार कर्ज़ अदा कनि या कर्ज़ जो ज़िम्मो खणनि, उन खां पोइ आउं हिनखे क़बर में दफ़न थियणु छॾींदुसि। उन जी औलाद बीठी हुई, औलाद इनकार करे छॾियो, औलाद इनकार करे छॾियो, असांखे का ख़बर ई कान्हे का बाबा कंहिंखां कर्ज़ खयो आहे। उन मैयत जा भाइर बीठा हुआ, जेके भाइर अथसि उहे कर्ज़ अदा कयो। उन्हनि चयो, जॾहिं औलाद ई कर्ज़ जो ज़िम्मो नथी खणे, कर्ज़ अदा नथी करे, असां भाइरनि कहिड़ो ठीको खयो आहे जो उनजो कर्ज़ ॾियूं। अल्लाहु अकबर कबीरा। इहो मामिलो आम थींदो हलियो वियो, तव्हांजो घर ताणी मसइलो पहुतो। उनजी हिकिड़ी न्याणी खे जॾहिं इहा ख़बर पई, उहा न्याणी शादीशुदा हुई, उन जे ॾाज में कुझु सोन आयल हो। उनखे जॾहिं न्याणी खे ख़बर पई त 15 लख रुपया बाबा ते कर्ज़ आहे, भाइरनि बि इनकार करे छॾियो आहे, पुटनि बि इनकार करे छॾियो आहे, उहा न्याणी पंहिंजो सोन ऐं जेके पियल पैसा हुआ उहा खणी करे ॿाहिरि मोकिले थी ऐं चए थी हिन कारिज़ खे वञी करे ॾियो जंहिंजो कर्ज़ आहे बाबा ते। उहे आया सोन, उहे पैसा ॿाहिरि आया, उन सां ॻाल्हायो वियो त हिन मैयत जी हिकिड़ी न्याणी ही पैसा ऐं सोन मोकिलियो आहे, सोन वञी खपायो, ॾिसो हिन जी केतिरी रक़म थिए थी, बाक़ी जेका रक़म आहे ऐं आस्ते आस्ते ज़िंदगी में तव्हांखे अदा कंदसि। इहो माण्हू उथी बीठो, उथी बीहण खां पोइ 15 लख रुपया पंहिंजे जेब मां ज़ाहिर कई। चई त असल में हिन जो कर्ज़ मूं ते कोन्हे, बल्कि मुंहिंजो कर्ज़ हिन ते कोन्हे, असल में हिन जो कर्ज़ मूं ते आहे, हिन मैयत जो कर्ज़ मूं ते आहे ऐं ॾियणु आयो आहियां। मूं हिन सां वाइदो कयो ॾींदुसि, पर मुंहिंजे अचण में ही फ़ौत थी वियो आहे ऐं हिन जे हवाले कर्ज़ कयां, उन खां पोइ तव्हां हिनखे क़बर में दफ़न कयो। हाणे हिते पुट बि जागी पिया, असांजो बाबा आहे, असां उन जा वारिस आहियूं। उते भाइर बि जागी पिया, असांजो भाउ आहे, असां उन जा वारिस आहियूं। पर हुन माण्हू चयो, न, तव्हां उन जा वारिस कोन आहियो,
हिन जी वारिसा सिर्फ़ इन जी हिकिड़ी न्याणी आहे, जंहिं 15 लख रुपया कर्ज़ ॿुधी करे सॼो मामिलो ॿुधी करे सोन ऐं पैसा हेॾा मोकिलिया आहिनि। उहा हिकिड़ी औरत वारिस आहे ऐं 15 लख उनखे ॾींदुसि, तव्हांजो हक़ ई कोन्हे। असांजे मुआशिरे में न्याणियुनि खे घटि हकार जी नज़र सां ॾिठो थो वञे। ओ जॾहिं पोड़ा थींदो क़दुरु पुटनि वटि कोन हूंदो, क़दुरु न्याणियुनि वटि हूंदो। कंहिंजी घरवारी आहे, कंहिंजी अमड़ आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी भेण आहे, कंहिंजी भाणेजी आहे, कंहिंजी सोट मासात आहे। न्याणी वटि जेको पीउ जो ऐं भाउ जो क़दुरु हूंदो आहे उहो पुट वटि न हूंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेसीं ताणी कर्ज़ अदा न कंदो तेसीं ताणी इहो ॿधल हूंदो कर्ज़ सां, इन जी बख़्शिश नामुमकिन आहे। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ बाबुल हवालाति अन अहालल दैनिल मय्यत अला रजुलिन जाज़, हदीस नंबर 2299 जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबी बयान करे तो, असां अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु वेठा हुआसीं। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो जनाज़ो आंदो वियो, मयत आंदी वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुखातिब थिया, हल तरक मालन शैया, मूंखे ॿुधायो छा हिन मरण खां पोइ का दौलत को माल छॾियो आहे? जवाब आयो ला, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इन को बि माल का मिल्कियत न छॾी आहे, ग़रीब हुयो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वहल अलैहि दैन, छा हिन जे मथां कर्ज़ हुयो? अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जवाब आयो ला, अल्लाह जा हबीब हिन ते कर्ज़ बि कोन हुयो। फसल्ला अलैहि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ओ जेको माण्हू कर्ज़ खां साफ़ थी करे मरे पियो, अल्लाह जे हबीब उन ते जनाज़ो पढ़ायो आहे। सुम्मा उतिया बिसानिया, वरी ॿियो जनाज़ो आयो आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कयो वहल अलैहि दैनुन, छा हिन जे मथां कर्ज़ आहे? सहाबा चयो अल्लाह जा रसूल न, हिन जे मथां कर्ज़ कोन्हे। वहल तरक शैअन माला, अल्लाह जे हबीब सवाल कयो छा हिन पोइते को माल छॾियो आहे? पाण फरमाए सहाबा जवाब ॾियनि था अल्लाह जा रसूल 3 दिरहम छॾिया अथसि। वरी टियों जनाज़ो आयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कनि था हिन छा पोयां दौलत छॾी आहे? सहाबा जवाब ॾिनो न। पाण फरमायूं छा हिन जे मथां कर्ज़ आहे? सहाबा जवाब ॾिनो या रसूल अल्लाह, हाओ हिन जे मथां कर्ज़ आहे 3 दीनार। अल्लाह जे हबीब फरमायो सल्लू अला साहिबकुम, अल्लाह जे हबीब फरमायो आऊं हिन जी नमाज़ जनाज़ा न पढ़ंदुसि, तव्हां वञी करे पढ़ो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा ये जुमला ॿुधी करे सहाबा कांपजी पिया, सहाबा ॾकण लॻा। शायद का एतिरे क़दुरु ख़तरनाक वईद आहे जो सहाबी जी मैयत आहे, अल्लाह जो हबीब आहे। ओ उहे सहाबी जेके पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजो वक़्तु, पंहिंजी औलाद अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में क़ुर्बान करण वारा, उहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए पियो हिन जे मथां कर्ज़ आहे, इन जे करे आऊं प्यारो पैगंबर नमाज़ जनाज़ा न पढ़ंदुसि। सहाबी अबू कतादा उथियो आहे, या रसूल अल्लाह सल्लम फसल्ली अलैहा, अल्लाह जा हबीब तव्हां इन ते नमाज़ जनाज़ा पढ़ो। वा अलैया दैनुहु, हिन जो कर्ज़ मुंहिंजे ज़िम्मे आहे, आऊं अदा कंदुसि। फसल्ला अलैहि, अल्लाह जे हबीब पोइ नमाज़ पढ़ी आहे। नबी साईं फरमायो जेको कर्ज़ जी हालत में मकरूज़ थी करे मरे थो ऐं उनजो केर बि ज़ामिन नथो थिए, त अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम उनजो नमाज़ जनाज़ा पढ़ाइण खां इनकार करे छॾियो। कर्ज़ लाज़मी माइटनि जो हिकु त माण्हू पाण अदा करे वञे, पर जेकॾहिं को फोत थी वियो हलियो तो खुदारा अल्लाह जो वास्तो अथव, हिक ॿिए जो ख्यालु कयो। हालांकि अबू कतादा रज़ियल्लाहु ताला जो को रिश्तेदार कोन हुयो, सहाबी हुयो सिर्फ़ मुसलमानियत जे करे, सिर्फ़ ईमान जे करे, इस्लाम जे करे। ठीको खई अल्लाह जा हबीब इहो कर्ज़ आऊं अदा कंदुसि, तव्हां नमाज़ जनाज़ा पढ़ो। मरण खां पोइ रिश्तेदार औलाद सभु विसारियो वञनि, सिर्फ़ इहा सोच हूंदी आहे हाणे मूं आहे, हाणे हिन जी मिल्कियत मूंखे कीअं गॾु करणी आहे, वॾे भाउ खे, नंढे भाउ खे, भेणियुनि खे कीअं महरूम करिणो आहे। लिखी ॾे भेण अमड़, न त तोसां खाइण पीअण, उथण वेहण, अचण वञण सभु सिस्टम ख़तमु। पोइ वरी छा चवनि
असांजी भेण असांखे पाण पंहिंजी मर्ज़ी सां लिखी ॾिनो आहे। छा उहा शादी कान कंदी? छा उनजी औलाद कान थींदी? अल्लाहु अकबर कबीरा। चंदरी हाड़ा पहिरियां हिकिड़ो वाक़ियो ॿुधण में आयो त हिकिड़ी भेण पंहिंजे सॻोरे भाउ खे दौलत लिखी ॾिनी। हिकिड़ी भेण पंहिंजे सॻोरे भाउ खे दौलत लिखी ॾिनी ताजो उन भेण ते जॾहिं ॾुखिया मरहलात आया, आज़माइशूं आयूं, परेशानियूं आयूं, सुबुह साण छिते सियारे में भाउ जे घर वई आहे। भाउ जे घर वई आहे त चंद दाणा खणी अचां, अटे जो किलो खणी अचां, चंद रक़म खणी अचां। ओ उते जॾहिं हिकिड़े ॾींहुं वई आहे जवाबु आयो आहे, ॿिए ॾींहुं वई आहे जवाबु आयो आहे, टे ॾींहं भाउ जी औलाद भाउ जी घरवारी ॻाल्हाए झेड़ो करे धिका ॾेई घर मां कढे छॾियो आहे। भाउ भेण एतिरी महिरबानी थिए थी बनी लिखी ॾेई छॾे, पर भाउ खे एतिरो हया कोन थो थिए त मुंहिंजी भेण जा बि ॿचड़ा, मुंहिंजी भेण खे बि साह आहे, मुंहिंजी भेण जी बि ज़िंदगी आहे। जेके माण्हू चवनि था मुंहिंजी भेण पाण लिखी ॾिनो आहे, इहा भेण बि वॾी ज़ालिम आहे, इहे भाउ बि वॾा ज़ालिम आहिनि। क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में ॿई मुजरिम हूंदा। बहरहाल जेकॾहिं मैयत जो केरु बि कर्ज़ जो ज़िमो नथो खणे ऐं मकरूज़ थी मुआ त अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन जी जेको आहे सो बख़्शिश नामुमकिन आहे। उन खां पोइ मैयत ते मरण, मैयत ते रोइण, मैयत ते दाहूं कूकू करणु। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ बाबुन मा युकरहु अनिन नही अनिन नियाहति अलल मैयत, हदीस नंबर 1291 जे अंदर मुगीरा बिन शोबा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था समियतुन नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके मुंह फरमाइंदे ॿुधो पाण फरमाए रहिया हुआ मन्नीहा अलैहि, ओ जेको माण्हू मरी वियो आहे उन जे मथां उनजे रिश्तेदार रोइनि था, दाहूं कूकूं बेकूं कनि था। अल्लाह जे हबीब फरमायो यो अज़ब बिमा नीहा अलैहि, इन मैयत के रिश्तेदारनि जे रोइण जे करे अल्लाह जे तरफ़ां अज़ाब मिलंदो आहे। अंदाज़ो लगायो अल्लाह जे हबीब फरमायो जेको रिश्तेदार फोत थी वञे थो, जेकॾहिं बाद वारा सब्र नथा कनि, दाहूं कूकूं रोई करे मथो कुटनि था, मुंहुं पिटनि था, ज़मीन ते धकणनि था, पंहिंजे राननि ते धकणनि था, अल्लाह जे हबीब फरमायो मैयत खे अज़ाब आहे। असां मैयत खे अज़ाब टारणु चाहियूं था त सब्र कयो, सब्र कयो, उन जे लाइ दुआ इस्तिग़फ़ार कयो। अल्लाह तबारक व तआला उनखे सवाब अता कंदो, अल्लाह तबारक व तआला उनजी बख़्शिश कंदो। पर जेकॾहिं रोईंदासीं, दाहूं कूकू कंदासीं त अल्लाह उनखे अज़ाब ॾींदो। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हदीस मुबारका हदीस नंबर 1296 जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था लैस मिन्ना मन लतमल खुदूद, ओ अल्लाह जे हबीब फरमायो कलमो पढ़ण खां बाद में भी जेकॾहिं को पंहिंजे मुअल रिश्तेदार ते रोईंदे पंहिंजे मुंहं खे थप्पड़ हणे थो, पंहिंजे निराड़ ते धक हणे थो, उहा शक्ल जुयूब पंहिंजा हौसला विञाईंदे पंहिंजो गलो फाड़े थो, कपिड़ा फाड़े थो वेह वदावा बिदावल जाहिलिया, ओ जेकॾहिं रोईंदे रोईंदे अहिड़ा जुमिला इस्तेमालु करे थो, अहिड़ियूं दाहूं कूकूं करे थो जिन्हनि जो इस्लाम सां, जिन्हनि जो अख़लाक सां, जिन्हनि जो मुआशिरे सां को ताल्लुक़ ई कोन्हे। पाण करीमन फरमायो कलमे पढ़ण जे बावजूद बि इहो मुंहिंजी उम्मत खां ख़ारिज आहे। अंदाज़ो लॻायो असांजे ॻोठ जा, असांजे घरनि जा माहौल ई अजीब, असांजो माइरूं भेनरूं, असांजा मुस्लमान भाइर, मर्द औरतूं त औरतूं पर मर्द बि होश आवाज़ विञायो वेहनि, बेहोश थी वञनि, ढकर जो वञनि, पंहिंजो मथो पिया कुटीनि, मिटी में किरियो पवनि, कपिड़ा फाड़नि। अल्लाह जे हबीब फरमायो इहा मुसलमानियत न, इहो मुंहिंजी उम्मत खां ख़ारिज आहे। हदीस शरीफ़ जे किताब को छा करणु खपे? इन मौक़े ते जेकॾहिं को रिश्तेदार फोत थी वञे त छा करणु खपे? जेकॾहिं इहे सभु शयूं झलियल आहिनि, मना आहिनि, ग़लति आहिनि त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस शरीफ़ जे किताब सुनन इब्न माजा किताबुल जनाइज़ बाबु सब्र अलल मुसीबा, हदीस नंबर 1597 जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अल्लाह ताला फरमाए थो, छा थो फरमाए? यब्ना आदम, ए आदम जी औलाद
इन सबरता वहतसबता इंद सदमतिल ऊला। अल्लाह साईं पंहिंजे बाने सां मुखातिबा, ए मुंहिंजा बाना, ए आदम जी औलाद, जेकॾहिं को तुंहिंजो रिश्तेदार फोत थी वञे, नुकसान थी पवे, जेकॾहिं तोखे का वॾी परेशानी पहुचे, इन सबरता, जेकॾहिं तूं सबर करी, वहतसबता, जेकॾहिं पंहिंजे हक़ में, पंहिंजी मैयत जे हक़ में सवाब जी उमेद रखी तो, इंद सदमतिल ऊला, ओ जेॾी महिल रिश्तेदार फोत थियो आहे, ॾाढो प्यारो हुयो, ॾाढो महबूब हुयो, ॾाढी इज़त कंदो हुयो, पर अल्लाह जी रज़ा ख़ातिर, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहंदे, अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहंदे, दाहूं कूकू कोन थो करे, मथो कोन थो पिटे, पंहिंजा कपिड़ा कोन थो फाड़े, बल्कि सब्र करे तो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो, लम अर्ज़लक सवाबन दूनल जन्ना, जेकॾहिं को रिश्तेदार फोत थी वियो आहे, ख़ामोशी सां उन जे लाइ दुआ इस्तग़फ़ार कयो था, पंहिंजो पाण खे बुर्दबारी में रखो था, पंहिंजे पाण खे हौसले में रखो था। रब्बुल आलमीन आदम जे पुट सां, आदम जे औलाद सां वाइदो थो कयां, इन सब्र करण जे करे ऐं रब इन खे जन्नत अता कंदुसि। जेकॾहिं रोइण वारो सब्र करे, उन जे लाइ जन्नत आहे, त जंहिंजे मथां रुनो वञे, रोइण जे करे उनखे अज़ाब मिले, ऐं पोइ न रोए त उनखे अज़ाब न मिले, ॿुधायो उनजो केॾो वॾो मक़ाम आहे, उनखे केतिरे क़दुरु सवाब मिलंदो। इन जे करे मैयत ते रोइण, पिटण, दाहूं कूकू करण जाइज़ कोन आहिनि, जेके असांजे मुआशिरे में कनि था। हाय अल्लाह, मुंहिंजी ज़िंदगी तोखे मिले हा, मुंहिंजा पुटनि जी ज़िंदगी तोखे मिले हा, मुंहिंजी न्याणियुनि जी ज़िंदगी तोखे, असां सभु मरी वञूं हा, तूं जहिड़ो हुजी हा। पोड़ो थी वियो आहे, 100 साल जी उमिरि खे वञी पहुतो, हाणे इहो बि ज़िंदा रही छा कंदो? सब्र कयो, उन जे लाइ दुआ इस्तग़फ़ार कयो, जो इहो अॻिते वञी करे कामयाब थिए। अल्लाहु अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जनाज़ो खणण जो तरीक़ो ॿुधायो, असांजा रिश्तेदार फोत थींदा आहिनि, हिकिड़ो कपिड़ो, ॿियो कपिड़ो, टियों कपिड़ो, कुलनि वारा चादरूं, जेको सुमना कफ़न अची वेंदा, वॾियूं वॾियूं चादरूं, ऐं उन खां पोइ अजरकनि जी भरमार पइजी वेंदी। उन खां पोइ खट जे हेठां कंहिं थां में अन्न रखियो आहे, अटो रखियो आहे, तीलो हणी छॾियो। उन खां पोइ असांजे ॻोठ मुआशिरे मां या त ॿाहिरां माण्हू घुराईंदासीं, या ॻोठ वारियूं जेके न्याणियूं गॾु करे क़ुर जी पढ़ाई कयो। जंहिंमहिल सकरात में आहे सूरतुल यासीन पढ़ो। इहे शयूं किथां आयूं आहिनि? सॼी ज़िंदगी न तव्हां पाण क़ुर पढ़ियो ऐं न वरी मरण वारे पढ़ियो। हाणे जॾहिं मरे पियो या मरी वियो आहे, हाणे क़ुर जा ख़तमा पिया निकिरनि। इहे सभु जा सभु तरीक़ा अल्लाह ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान ऐं उन्हनि जे दस्तूर जे ख़िलाफ़ आहिनि। आख़िर में बयानु थींदो त इहे शयूं आयूं किथां आहिनि। अल्लाहु अकबर। उन खां पोइ जंहिंमहिल मैयत खॼी ईंदी, मस्जिद में आई, जनाज़ो मौली साहब पढ़ी बसि कयो, त पोइ सभु जा सभु पैसा कढी मैयत वारी खट ते रखंदा। ज़िंदगी में बुख मुंहुं पे, ज़िंदगी में बीमार हो, ज़िंदगी में पैसनि जी ज़रूरत हुई, दर दर ते वञी सवाल कई, मजाला कंहिंजी जूं चुरे जो हुनजी मदद करे। मरी वियो आहे, हाणे पैसा हुनजी खट ते रखी थोरो पिया थपियूंसि, त तूं मरी वें तॾहिं बि असां तोखे कोन छॾियो। ऐं उन खां पोइ चादरूं, जॾहिं तज़ियत ईंदा, इहे वॾियूं वॾियूं कपिड़ा, वॾा वॾा अजर खयो ईंदा। छाजे लाइ? इनखे कहिड़ी ज़रूरत आहे इन्हनि तव्हांजे कपिड़नि जी? दुनिया में ज़रूरत हुई, तव्हां कोन ॾिना। मरण खां पोइ उनजे मथां थोरो, उनजे रिश्तेदारनि जे मथां थोरो। अल्लाहु अकबर कबीरा। सभु जा सभु बिदअती ऐं ख़राफ़ात जिन्हनि जो क़ुर ऐं सुन्नत सां को ताल्लुक़ कोन्हे को, ऐं इन्हनि में वॾा नुक़सान आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे, पैसे वारो आहे, इन 4 पैसा बि रखिया, इन अजरक बि रखियो, इन कुलनि वारी चादर बि ॾिनी। हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको ॾींहं में 300 रुपया कमाए पंहिंजी घर जी पूरत पियो करे। अहिड़ा माण्हू पंहिंजे मजमे में केतिरा मौजूदु आहिनि। ऐं उते जनाज़े महल जेकॾहिं अहिड़ा 8-10 हुजनि, इहो अमल न कनि, उन्हनि जी केॾी वॾी बेइज़ती आहे, केॾी वॾी उन्हनि जी तौहीन आहे। सभु को ताना ॾींदो, वरी दावा कंदो, हे मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो रिश्तेदार आहे, हीअं आहे, हूअं आहे। हींअर 50 रुपया रखण लाइ तूं तयारु कोन आहे, अजरक वारो कपिड़ो ॾेई न सघे। हुन खां पुछा कयो उनजो घर कीअं पियो गुज़रे। जिन्हनि शयुनि जो ताल्लुक़ क़ुर ऐं सुन्नत सां न आहे, यकीनन उन्हनि में नुक़सान आहे, उन्हनि में फ़ाइदो कोन्हे, उन्हनि में बेइज़ती आहे, उन्हनि में ख़सारो आहे, उन्हनि में बदनामी आहे। अल्लाहु अकबर कबीरा।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका असांजे मुआशरे में जेकॾहिं कंहिं मुड़ुस जी ज़ाल मरी वई, हाँ बाबा मुड़ुस उनखे गुस्ल बि कोन ॾींदो, उनजो मुंहुं बि कोन ॾिसंदो, उनखे कुल्हो बि कोन ॾींदो। छो? निकाह टुटी वियो हलियो, निकाह टुटी वियो हलियो, हाणे ही हिकु ॿिए लाइ गैर मुहर्रम थी विया हलिया। तव्हांखे चयुमि त जेका शरीयत जे ख़िलाफ़ ॻाल्हि हूंदी आहे न, उन में नुक़सान ऐं खसारो हूंदो आहे, उन में ज़िल्लत ऐं रुसवाई हूंदी आहे। मूंखे ॿुधायो जंहिंजी ज़ाल हुई या जंहिं माई जो मुड़ुसु हुयो, उहे हिक ॿिए खे गुस्ल बि नथा ॾेई सघनि, कुल्हो बि नथा ॾेई सघनि ऐं मुंहुं बि नथा ॾिसी सघनि। पोइ जेके ॿिया माण्हू उन मैयत खे खयो पिया अचनि, उहे रिश्तेदार अथसि, उहे मुड़ुस खां वधीक उनजा वेझा हुआ। जेके माण्हू खणनि था परे खां अचनि था, दोस्त अहबाब ॿिया थिया जेके उनजा गैर मुहर्रम हूंदा आहिनि। ऐं यकीन सां इहे साॻिया माण्हू जेकॾहिं उन घरवारी जी ज़िंदगी में दरवाज़े ते अची रुगो बीहनि, मुंहुं घर ॾांहुं करे, इहो गैरतमंद कुहाड़ी खणी चवनि तूं कारो आहे। पर इहो साॻियो माण्हू मुंहिंजी माई मरी वई आहे, आऊं कुल्हो नथो ॾेई सघां, हाणे मुंहिंजा दोस्त अहबाब अची करे कुल्हो ॾियनि, इहे तोखां वधीक माई जा वेझा थी विया हलिया। यारो अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो, सम्झण जी कोशिशि कयो, तवजह कयो। जेके ॻाल्हियूं शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि जे में नुक़सान आहे। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी, सुनन इब्न माजा, किताबुल जनाइज़, बाब गुस्लिल रजुलिल मरअत व गुस्लिल मरअत ज़ौजहा, हदीस नंबर 1465 जे अंदर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अम्मड़ आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो पाण में कलाम हले पियो, कचहरी हले पई, गुफ्तगू हले पई। अम्मड़ आयशा रज़ियल्लाहु अन्हा सां अल्लाह जो हबीब मुखातिब थियो आहे, माज़ुर्रुकी, ए मुंहिंजी महबूबा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा, अॼु परेशान छो वेठी आं? परेशान न थी, परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का। लव मिती क़बली, दुनिया में जेकॾहिं तूं ज़िंदा आहीं, मूं मुहम्मद जी घरवारी आं, जेकॾहिं तूं मूंखां पहिरियां मरी वई आहीं, फ़क़ुमतु अलैकी, ऐं तुंहिंजे मथां बीहंदुसि, तुंहिंजो मुंहुं ॾिसंदुसि, फ़ग़स्सलतुकी, ऐं मुहम्मद मुंहिंजी आयशा घरवारी तोखे गुस्ल बि ॾींदसि, व कफ़नतुकी, ओ मुंहिंजी आयशा परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का। मता सम्झजां त मरण खां पोइ मुहम्मद मूंखे छॾे ॾींदो, पर न न, तोखे गुस्ल बि आऊं ॾींदुसि, तोखे कफ़न बि आऊं ॾींदुसि, व सल्लैतु अलैकी, तुंहिंजे मथां नमाज़ जनाज़ा बि आऊं पढ़ंदुसि, व दफ़नतुकी, ए मुंहिंजी आयशा तोखे दफ़न बि आऊं पाण कंदुसि। अल्लाह जे हबीब छा फरमायो? तोखे ॾिसंदुसि बि आऊं पाण, तोखे गुस्ल बि आऊं पाण ॾींदुसि, तोखे कफ़न बि आऊं पाण ॾींदुसि, तुंहिंजो जनाज़ो बि आऊं पाण खणंदुसि, पढ़ंदुसि बि ऐं खणंदुसि बि, ऐं तोखे दफ़न बि आऊं मुहम्मद पाण पंहिंजे हथनि सां कंदुसि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शरीयत हदीस मुबारक अची वई, मुड़ुस माई खे ऐं पंहिंजी घरवारी मुड़ुस खे जेकॾहिं इन्हनि मां को बि हिकिड़ो फोत थी वञे थो, ॿई हिक ॿिए जो मुंहुं बि ॾिसी सघनि था, गुस्ल बि ॾेई सघनि था, कफ़न बि ॾेई सघनि था, नमाज़ जनाज़ा पढ़ी सघनि था, ऐं ॿई हिक ॿिए खे दफ़न बि करे सघनि था। ऐं होॾा मामिलो शरीयत जे ख़िलाफ़, अल्लाहु अकबर कबीरा, सोणे अली ऐं फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिन जो वाक़ियो, सोणे अली रज़ियल्लाहु ताला जी घरवारी फातिमा बिन्त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फोत थी वई, सोणे अली रज़ियल्लाहु ताला नो बेज़ाते ख़ुदि गुस्ल बि ॾिनो आहे, कफ़न बि ॾिनो आहे, जनाज़ो कुल्हे ते खणी करे दफ़न बि पाण करायो। अॼु वॾा वॾा मुफ़्ती ऐं फ़क़ीह थियो वतन, तुंहिंजो निकाह टुटी वियो हलियो पियो, ॿिया जेके खणनि पिया उहे वधीक रिश्तेदार अथसि, उहे माउ पीउ अथसि। अल्लाहु अकबर कबीरा, किथे आहिनि असांजा हौसला, किथे आहे असांजो दिलो दिमाग़? यकीनन क़ुरान और हदीस खां असां अणवाक़िफ़ आहियूं, जाहिल आहियूं। उन खां पोइ मैयत खणी वञण महल कलिमा शहादत अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, ऐं इन साॻिए मुसलमान जॾहिं अज़ान शुरू थींदे ॿुधई, कॾहिं टेप रिकॉर्ड बंदि न कई, तॾहिं गार गंद बंदि न कई, वात में मंशियात पई ही कढे उछले गुरड़ी करे बिस्मिल्लाह पढ़िया, इहो कॾहिं कमु न कई। अज़ान ख़तम थी कॾहिं कलमो कोन पढ़ी, मुअज़्ज़िन अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो, हिन कॾहिं बि इहे जुमला न चया। हालांकि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, जेको माण्हू मुअज़्ज़िन खे ॿुधे थो
आई मुअज्जिन वारा जुमला दोहराए तो यकीनन उन्हें जले प्यारे पैगंबर फरमायो मुझी शिफात ब वाजिबा इन मानू जे हक में जन्नत ब वाजिब कॾहिं बि कोन पढ़ियई मैयत ते खेर खवा थियो कलमा शहादत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनी हदीस मुबारका हदीस शरीफ जे किताब सुनन अल कुबरा अल बैहकी बाबू कराहियत रफ़ई सौत इंदल जनाज़ हदीस नंबर 7182 जे अंदर अल्लाहु अकबर कबीरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी कैस बिन उबादा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था असहाब सगोरा जेके प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन साथी असहाब सगोरा हुया उहे छा कंदा हुया मैयत खणण मल काना असहाबु रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकरहून रफ़अ सौति इंदल जनाइज़ ओ अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असहाब सगोरा जेका हिन ज़मीन जे पुठ ते अंबिया खां बाद में सब खां अफजल तरीन बेहतरीन खैरो बास वारी जमात आ ओ जना मैयत खणंदा हुया को बि माण्हू वॾे आवाज़ सां को जुमलो इस्तेमाल कंदो हुयो असहाब सगोरा उनखे रोकींदा हुया इन कम खे नापसंद कंदा हुया इन कम खे ग़लति सम्झंदा हुया छो जो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजी ज़िंदगी में कई जनाज़ा खणाया कई नमाज़ूं पढ़ायूं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो अमल कोन कयो असहाब सगोरा बि ग़लति सम्झंदा हुआ कलमा शहादत इन जो किथे बि सबूत कोन्हे को ऐं उन खां पोइ जॾहिं जनाज़ो नमाज़ पढ़ी बस कयोसीं तो पोइ बस सभु वेहो कुल पढ़ो दुआ घुरो कुल पढ़ो दुआ घुरो जंहिंजो न क़ुरान में दलील न हदीस मुबारका में दलील बल्कि जेके पंहिंजो पाण खे सुन्नी सॾराइण वारा उन्हनि जा वॾा वॾा जयद आलिम लिखी विया त इहा सभ खां वधीक बुरी बिदत इहा आहे जो जनाज़े नमाज़ पढ़ण खां बाद में वेही करे दुआ घुरी पोइ मैयत खणो अल्लाहु अकबर कबीरा उन खां पोइ मैयत खणी वञी जॾहिं क़ब्रिस्तान पुगासूं पोइ असां अंगरबत्तियूं ॿारींदासीं दफ़न करे अंगरबत्तियूं बि ॿारींदासीं पोइ क़बर ते वरी गुलाब जा गुल छटींदासीं जेकर असांजे अङण ते को वॾेरो अचे को बोतार सरदार चौधरी अचे उन जी ख़ुशी में बि गुलाब जा गुल पिया छटियूं को रिश्तेदार फोत थी वञे उन जी क़बर ते बि गुलाब जा गुल पिया छटियूं इंसाफ़ सां ॿुधायो त इन में ख़ुशी कहिड़ी आहे गमी कहिड़ी आहे ख़ुशी कहिड़ी आहे गमी कहिड़ी आहे या तो पोइ तव्हां वॾेरे जे अचण ते ॾुख थियो आहे तव्हांखे तॾहिं गुलाब जा गुल छटिया आहिनि या तो पोइ ही जेको मरी वियो आहे तव्हां इन जे मरण में ख़ुशि हुयो तॾहिं गुलाब जा ऐं माण्हू आहिनि वीचारा ॾाढी तकलीफ़ अथनि इन मुले खे असां मार ॾींदासीं छो जो इहो ख़तमा बि बंदि पियो कराए 40 बि बंदि पियो कराए माना हर वक़्तु इहे वीचारा ताड़ में आहिनि अॼु मरे त सुभाणे खां माल खणणु शुरू कयूं माना तव्हां मरण में ख़ुशि आहियो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बाह खां बचा मना कयो त जनाज़े सां गॾु बाह न खणो क़बर ते बाह न ॿारियो क़बर ते अंगरबत्तियूं ॿारण खां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मना कयो आहे हदीस शरीफ जे किताब सुनन अबी दाऊद किताबुल जनाइज़ बाबुन फिन्नार अन नियाहते अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बाह ॿारण इहे लोहेबाज़ी मां आहे ये खराफात माहे बिदआत रसूमात माहे हदीस नंबर 3171 मुअत्ता मालिक हदीस नंबर 604 के अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तुतबाउल जनाज़तु बिन्नार जनाज़े सां गॾु बाह बकान खणबी वला बिसौतिन जनाज़े सां गॾु को वॾो आवाज़ भी बुलंद कोन कबो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐं युतबा अल जनाज़तु मअहा रानतुन ऐं जनाज़े सां गॾु वॾे आवाज़ सां दाहूं ऐं कूकूं करे रोइण भी जाइज़ कोन्हे को ऐं रोइण वारा माण्हू बि जनाज़े सां न गॾाइबा अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं क़बर ते गुल रखो था तॾहिं बि मना आहे जेकॾहिं बाह ॿारियो था तॾहिं बि मना आहे जेकॾहिं दाहूं कूकूं करे रो था तॾहिं बि मना आहे ऐं जेकॾहिं तव्हां मैयत खे कर्ज़ अदा करण खां बग़ैर दफ़न कयो था तॾहिं बि इहो मना आहे इहे सभु जा सभु शरीयत ऐं मैयत जे ख़िलाफ़ कम आहिनि इन्हनि सां मैयत खे तकलीफ़ त थींदी करण सां पर मैयत के सवाब कोन पहुचंदो इहे सभु कम छॾियो शरीयत मुताबिक़ अमल कयो मैयत के सवाब पुॼंदो तदफीन थियण खां पोइ
मैयत के असां कई तरह जा सवाब करण जे लाइ सदका ख़ैरात ॿिया टिया कुझु सभु कुझु थींदा आहिनि। अल्लाह जे हबीब फरमायो मरण खां पोइ मैयत खे सवाब पहुचाइणो आहे त कीअं पहुचाइणो आहे, दफ़न करण खां पोइ सवाब पहुचाइणो आहे त कीअं पहुचाइणो आहे। हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम किताबुल वसिया 1631 हदीस नंबर। अल्लाह जे हबीब फरमायो इज़ा मातल इंसान, को बि इंसान मरी वेंदो आहे, इनक़ता अमलुहु, दुनिया सां उनजो ताल्लुक़, दुनिया सां मामलात, दुनिया वारा अमल ख़तम। हाणे छा थींदो, उनखे जेकॾहिं सवाबु पहुचणो आहे त सदक़तिन जारिया, पंहिंजे हथ सां जेको सदको करे वियो हूंदो उनजो सवाबु पहुचंदो। ऐं इल्मिन युंतफ़उ बिही, अहिड़ो इल्मु छॾे वियो जंहिंसां माण्हू फ़ाइदो वठनि पिया उनजो सवाबु पहुचंदो। ऐं वलदिन सालिहिन यदउ लह, जेकॾहिं नेक साले औलाद छॾे वियो, उहा औलाद नमाज़ पढ़ंदी अम्मड़ ऐं बाबा खे उहो ई सवाबु पुॼंदो। या औलाद बिस्मिल्लाह कंदी, बिस्मिल्लाह करण सां जेको औलाद खे अजर सवाबु मिलंदो उहो अम्मा ऐं बाबा खे मिलंदो। या औलाद कुर्बानी कंदी, जेतिरो सवाबु औलाद खे मिलंदो अम्मा ऐं बाबा खे मिलंदो। या औलाद हज कंदी, जेतिरो सवाबु औलाद खे मिलंदो ओतिरो अम्मा ऐं बाबा खे मिलंदो। या औलाद उम्रो कंदी, जेतिरो सवाबु औलाद खे मिलंदो एतिरो अम्मा ऐं बाबा खे मिलंदो। जेकॾहिं को बि नेकी जो कमु औलाद कंदी, अम्मा ऐं बाबा जी नियत करण जी का बि ज़रूरत कान्हे का, हीअ अमल कंदा वञनि हुनजे नामाए अमाल में पाणे सवाबु दाख़िल थींदो वेंदो। असांजी औलाद नेक सालिहा, असां पाण ई नेक सालिह कोन आहियूं। जेकॾहिं को निमाज़ पढ़णु वञे थो उनजे पोयां बि ढंढोरो आहे, मुला तो असांजो छोरो ख़राबु करे छॾियो, भई निमाज़ पढ़णु आयो आहे, 200 माण्हुनि जे साम्हूं निमाज़ पियो पढ़े, अल्लाह अकबर कबीरा, उन खां पोइ फिल्मूं ॾिसे, उन खां पोइ परायूं इज़तूं ताड़े ऐं हराम वञी खाए, उहो सुधरियल आहे। जेकॾहिं कंहिं मुसलमान भाउ खे मस्जिद में आणियो था त इन खे तव्हां ख़राबु करे छॾियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। फरमाए मरण खां बाद में जेकॾहिं सवाबु चाहियो था, ओ औलाद खे क़ुरान पढ़ायो, औलाद खे नेक साले कयो, औलाद जी सुठी तरबियत करे हिन दुनिया मां वञो हलिया। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो तव्हां मरी वेंदो हलिया, पर तव्हांजे नामे आमाल में अव्हां जे औलाद जे नेक साले अमल करण जे करे सवाब दाख़िल थींदो रहंदो। हदीस शरीफ़ जे किताब सुनन इब्न माजा अल मुक़द्दमा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था हदीस नंबर 242 जे अंदर फरमायो इन मिम्मा यलहकुल मुमिनु, बेशक जेको माण्हू हिन दुनिया मां फोत थी वेंदो हलियो आहे, मिना अमलिही व हसनातिही बाद वफ़ातिही, ओ उन माण्हू जे मरण खां बाद में उन जा कहिड़ा नेक अमल ऐं नेक चङायूं सुठायूं बाक़ी रहनि थियूं दुनिया में, जिन जे करे उनखे अजर मिलंदो रहे थो। अल्लाह जे हबीब फरमायो इल्मन अल्लमहू व नशर, पाण दुनिया में नेक साले वारो इल्म हासिल कयईं, क़ुरान पढ़ियईं, हदीस मुबारका पढ़ियईं, भलाई वारो इल्म हासिल करे उनखे माण्हुनि में फैलाए आयो, माण्हुनि जी इस्लाह करे आयो, मरण खां बाद में इनखे अजर पियो मिलंदो। औ वलदन सालिहन तरक, नेक औलाद छॾे आयो, जेको नेकी जो अमल औलाद कंदी उनजो अजर मिलंदो। औ मुसहफन वरसा, ओ दुनिया में ज़िंदा हुयो, पंहिंजे हथनि सां क़ुरान जा नुस्ख़ा वठी करे मस्जिद में रखी आयो, पंहिंजे हथनि सां हदीसनि जा किताब वठी करे मस्जिद में वठी आयो, के आलिम दीन जी मदद करे आयो। अल्लाह जे हबीब फरमायो मरण खां बाद में भी इनखे जेसी ताणी किताब ऐं क़ुरान पढ़बो पियो तेसी ताणी सवाब मिलंदो। औ मस्जिदन बनाहो, पंहिंजी ज़िंदगी में मस्जिद ठाहे हलियो वियो, जेसी ताणी मस्जिद रहंदी, जेतिरा माण्हू नमाज़ पढ़ंदा हिकु हिकु माण्हू जे बदिले में एतिरो सवाब मिलंदो। औ बैतन लिइब्लिस सबील बना, जेकॾहिं मुसाफ़िरनि जो अचण वञणा वेहणा, उते छां कान्हे का, उते कोठी महल कोन्हे का, अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुसाफ़िरनि जे लाइ मुसाफ़िर खानो ठहिराए छॾियईं, छां जो बंदोबस्तु करे छॾियईं, जेसी ताणी घर रहंदो तेसी ताणी अजर मिलंदो। अल्लाह जे हबीब फरमायो जेकॾहिं इहो माण्हू मरी वियो हलियो, मरण खां पहिरियां जेकॾहिं सदको करे वियो हलियो, मरण खां बाद में हुन सदके जो सवाब मिलंदो रहंदो। औ अनहारन अजराहा, जेकॾहिं दुनिया में पाणी जो वाटर कोन हुयो, शाख कोन हुई, माण्हू पाणी जे लाइ तड़पिया पे, बनियूं गेराबा थियूं पे, ही अमराह सरंदी वारो हुयो,
कयो अल्लाह जी रज़ा ख़ातिर सभिनी जी मदद करे शाख खोटायई वाट खोटायई फरमायई जेसी ताणी शाख ऐं वाट बरक़रार रहंदो तेसी ताणी इनके अजर मिलंदो रहंदो। हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सीरीज अबू हुरैरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था इन्नल्लाह ला यरफ़उ दरजत लिल अब्दि सालिह बेशक रब्बुल आलमीन मरण खां बाद में पंहिंजे नेक सालिह बाननि जा गुनाह माफ़ कंदो आहे उन्हनि जा दरजात बुलंद कंदो आहे उन्हनि खे इज़तूं अता कंदो आहे मरण खां बाद में। अल्लाहु अकबर कबीरा ओ इहो बानो रब सां कलाम कंदो आहे फयक़ूलु रब्बी अन्ना हाज़िही ए मुझा रब करीम ऐं परेशानी में मुब्तला हुयुसि ऐं अज़ाब में मुब्तला हुयुसि ॾींहुं ईंदे अज़ाब घटि थींदो पियो वञे मुंहिंजा दरजात बुलंद थींदा पिया वञनि तुंहिंजी मोहबत वधीक मिलंदी पई वञे तुंहिंजी रहमत हासिल थींदी पई वञे ए मुंहिंजा रब करीम ॿुधा त सही रिने जो सबबु छा आहे। रब्बुल आलमीन जवाब ॾे थो ए मुंहिंजा बाना तुंहिंजे अज़ाब घटि थियण जो सबबु छा आहे तोखे मक़ाम मर्तबो मिलण जो सबबु छा आहे बे इस्तिग़फ़ार वलदिक तूं मरी वियो आहे तूं क़बर में आहे तूं अज़ाब जो मुस्तहिक़ आहे पर पोयां पुटड़ो छॾे आयो है पोयां न्याणी छॾे आयो है जेका नमाज़ बि पढ़े पई जेका क़ुरान बि पढ़े पई ॿियनि खे बि क़ुरान पढ़ाइनि पिया तुंहिंजे लाइ दुआ इस्तिग़फ़ार कनि पिया उन्हनि जे नेक अमल करण जे करे दुआ इस्तिग़फ़ार करण जे करे मूं रब तोखे बख़्शे छॾियो आहे। चवंदा मदरसा में पुटड़ा न ख़राब थी वेंदा मुला हेड़ा मुला तालिबान थींदा अल्लाह अकबर कबीरा इस्लाम सां दुश्मनी था रखो यादि रखी छॾियो कॾहिं बि कामयाबु कोन थींदो। ही आज़माइशूं मींहुं ख़तमु थियो मकड़ ख़तमु थिया गर्मी बि हल्की थी हींअर कहिड़ो अज़ाब आहे आख़िरत जो सुख अल्लाह अकबर कबीरा कीअं था मच्छर पटीनि हीअ अल्लाह जे अज़ाबनि मां हिकिड़ो अज़ाब आहे। अल्लाह जो वास्तो अथव सुधरी वञो बुराइनि जा कम छॾे ॾियो क़ुरान हदीस मुखालिफ़ छॾे ॾियो गैर शरई कम सभु ख़तमु कयो सिधा थी रब जी दरगाह में आउं त कोन थो अचां मूं वटि अचो मूंखां वठो मुंहिंजे लाइ इबादत कयो अल्लाह ॾांहुं सॼां थो जंहिं अल्लाह तव्हांखे पैदा कयो आहे जंहिं अल्लाह ज़िंदगी ॾिनी आहे जंहिं अल्लाह दौलत ॾिनी आहे जंहिं अल्लाह औलाद ॾिनो आहे जंहिं अल्लाह सुख ॾिना उन ॾांहुं सॼूं था उन जे क़ुर ॾांहुं सॼूं था। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हिन क़ुर खे इज़त ॾियो हिन क़ुर में कामयाबी आहे न त हिन क़ुरान में पंजो सिपारो सूरत निसा नंबर 115 जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन छा तो फरमाए वमन युशाकिकिर रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। रब फरमाए तो ए दुनिया वारो मुझे कुरान जे अचण खां बाद में ओ मुझे रसूल जे फरमान जे अचण खां बाद में असहाब सगोरन जो दीन अचण खां बाद में उन्हनि जो रस्तो अचण खां बाद में जेकॾहिं कंहिं बि मूं रब जी मुंहिंजे रसूल जी ऐं असहाब सगोरन जे रस्ते जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे रब फरमाए थो आऊं अल्लाह इन ते दुनिया में बि नाराज़ आहियां आख़िरत में बि नाराज़ आहियां इन जो ठिकाणो जहन्नम आहे। अंदाज़ो लगायो असहाब सगोरा ही ख़त्मनि ही कंद बे जमल तदफीन करे बस कईसूं आयासीं घर अब वाट खुदाई सभिनी खे दावत आहे ख़ैरात खाई पोइ वञिजो। असहाब सगोरनि जो मज़हब छा हदीस शरीफ़ जे किताब सुनन इब्न माजा किताबुल जनाइज़ बाबुल नही अनिन नियाहा हदीस नंबर 1215 जे अंदर 1283 जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ने असहाब सगोरा छा चवंदा असहाब सगोरनि जो अक़ीदो छा हुयो कुन्ना नरल इज्तिमा इलल मय्यित मिन सनीअति तआमी मिन नियाहति बअद दफनिही ओ मैयत के दफन करण खां बाद में सब जा सब हलो मैयत जे रिश्तेदारनि जी बैठक ऐं ओताक ते ओ उते हली करे उन्हनि जो खाधो खाओ। असहाब सगोरा फरमाइनि था इहा नोहे बाज़ी आहे इहो गैर शरई कम आहे। अल्लाहु अकबर कबीरा प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम
जे अंदर प्यारे पैगंबर छा फरमायो पाण फरमायाऊं अर्बअ मिन उम्मती, चार कम अहिड़ा आहिनि जेका मुंहिंजी उम्मत कंदी, ला यतरुकूहुन्न, कॾहिं बि उन्हनि कमनि खे कोन छॾींदी, छो जो अना ते ज़िद ते हसद ऐं साड़ ते बीठल हूंदा। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारा पैगंबर ॿुधायो उहे कहिड़ा अमल। पाण फरमायो अल फ़ख्रु फिल अहसाब, पंहिंजे ख़ानदान खे मथां करे बयान करणु, पंहिंजे पीउ जी, पंहिंजे भाइरनि जी, पंहिंजे रिश्तेदारनि जी तारीफ़ करणु त सभिनी खां भला। वतअनु फिल अंसाब, ॿियनि खे गार गंद करणु, ॿियनि जी गिला गिबत करणु, ॿियनि जे ख़ानदान मां ऐब कढणु। अल्लाह जे रसूल फरमायो इहे ॿ कम। वस्तस्क़ाहु बिन्नुजूम, तारनि जे ज़रिए रब खां मींहुं वठणु। वनियाहतो, चौथो कम नोहे बासी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन्नाइहतो इज़ा लम ततुब तुक़ामु यौमुल क़ियामति व अलैहा सरिबालुम मिन क़तिरानिन व दिरउम मिन जरब। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिं कांध पा न छॾिया, जंहिं चालीहा न छॾिया, जंहिं टेवीह न छॾिया, जंहिं ॿारहं न छॾिया, जंहिं उर्स न छॾिया, हर उहो कम जंहिंखे असहाब सगोरा ग़लति चई आया, जंहिं माण्हू बि इहे न छॾिया, अल्लाह जे बि फरमायो इहो माण्हू क़यामत वारे ॾींहुं इन हाल में उथंदो जो जहन्नम जी भड़कंदड़ बाह मजा, ओ गरम बाह मजा टामो तपाए करे उन जा कपिड़ा ठाहे करे इन जे जिस्म ते पाराया वेंदा ऐं ख़ारिश वारा कपिड़ा पाराया वेंदा। ही खनी खनी पूरो पजी वेंदो, मरी तबाह थी वरी ज़िंदा थींदो, पर कॾहिं बि इहो अज़ाब हिन जे मथां न टरंदो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो, इहो हदीस मुबारक आहे। ईसाल सवाब जे हवाले सां जवां नेकी अमल कंदा वञो, पंहिंजे औलाद जी इस्लाह करे मरी वञो, जेका पोइ नेक औलाद कमु कंदी नेकी जो तव्हांखे सवाब मिलंदो। हदीस शरीफ़ जे किताब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक, हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ी औरत आई, चए अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम, हदीस नंबर 1852 जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाई अल्लाह जा हबीब मुंहिंजी अमड़ ज़िंदगी में नज़र ॿधी हुई त आउं हज कंदुसि, पर हज कोन करे सघी, फोत थी वई हली, हाणे छा आउं हज कयां? अल्लाह जे हबीब फरमायो हा तूं वञी हज कर, अमड़ जे तरफ़ां हज कर, अहिड़ा अमल कयो त जिन्हनि जो उन्हनि खे अजर बि मिले, जिन्हनि जी शरीयत में सबूत बि आहे। जेकर को रिश्तेदार फोत थी वियो हलियो, हज उन जे मथां हर मुसलमान जे मथां फ़र्ज़ु आहे। फोत थी वियो हलियो, हज न करे सघियो, तव्हां उन जे बदिले में हज करे सघो था, तव्हां उन जे बदिले में उम्रो करे सघो था, इहे उन्हनि खे सवाब मिलंदा। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताब सियाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हदीस नंबर 1952 जे अंदरि, जेको माण्हू फोत थी वियो हलियो, रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू थियो, हमरा फोत थी वियो, रमज़ानुल मुबारक जे महीने जे अंदरि फोत थी वियो हलियो, बाक़ी जेके हुन जा रोज़ा रहिजी विया हलिया, रिश्तेदार रोज़ा रखनि, हुनखे सवाब पुॼंदो। चए असां पंहिंजा ई रोज़ा कोन था रखूं, मैतरनि जा रखंदासीं, रुगो खाइण पीअण जे पोयां। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, उन खां पोइ थोरी अॻिते वज़ाहत कंदा हलूं, मज़रत सां टाइम बि काफ़ी थी चुको आहे। हीअ आहे गुनियतु तालिबीन। असां न कूड़ पढ़ियो आहे, न कूड़ पढ़ायो आहे, न कूड़ ॿुधायूं, न वरी कंहिं मां माल जी का ॿनी ॿारे जी लालच आहे। असां चऊं था माण्हुनि जी इस्लाह थी वञे, माण्हू सिधे रस्ते ते अची वञनि। हीअ आहे गुनियतु तालिबीन। पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह, हिन जे सुफ़े नंबर 157 ते हिन इमाम साहब अब्दुल कादिर जीलानी साहब हिन उम्मत में थींदड़ 73 फ़िरक़नि जो तज़किरो कयो, ऐं उन खां पोइ तज़किरो कई त उन 73 फ़िरक़नि मां हक़ वारो फ़िरक़ो कहिड़ो आहे, हक़ वारी जमायत कहिड़ी आहे? चए थो हक़ वारी जमायत अहले सुन्नत वल जमायत आहे, ऐं उहा अहले सुन्नत वल जमायत मुंहिंजा मुराद अहले हदीस आहे। ऐं उन खां पोइ इमाम साहब हिकिड़ी ॿी मज़े जहिड़ी ॻाल्हि बयानु कई। पाण फरमाइनि था अहले बिदअत जूं निशानियूं, बिदअत माण्हू सुञाणा अथव न, उन्हनि जी निशानी छा आहे? चए तो अहले बिदअत, ये बात भी समझ रखो, अहले बिदअत की कुछ निशानियां हैं जिसे वो पहचाने जाते हैं। अहले बिदअत अहले हदीस की गीबत करता है। जेके बि माण्हू असांखे गार गंद कनि था,
पीराने पीर अब्दुल कादिर जेलानी जेको अॼु खां 970 साल पहिरियां पैदा थियो हुयो, उहो लिखी वियो त जेको बि अहले हदीस खे गार गंद करे थो, अहले हदीस जे बारे में घटि वधि ॻाल्हाए थो, इहो माण्हू बिदअती आहे। हाणे तव्हां वञी पीराने पीर खे गारियूं ॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। हीअ आहे फतवा आलमगीरी देवबंदी अहले सुन्नत वल जमायत सॾाइण वारा। इन्हनि जे हिन किताब जे अंदरि सुफ़ा नोट थियल आहिनि। सुफ़ो नंबर 596 खां 496 खां 503 ताणी जेके बि ख़राफ़ात मरण खां वठी क़बर ताईं तदफ़ीन ताणी, तदफ़ीन खां बाद में जेके बि ख़राफ़ात थियनि था, उन्हनि सभिनी खे हिन हराम लिखियो आहे, बिदअत लिखियो आहे। उन खां पोइ आहे पीरान पीर अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमान त ठहियो, पर गैर मुस्लिम जेके आहिनि उन किताब लिखियो आहे गैर मुस्लिम। जनाज़े जी फोतगी खां वठी मरण ताणी, मरण खां पोइ जेके बि ख़राफ़ात थियनि था, हिकिड़े हिंदू लिखियो आहे, इहो मुसलमाननि जो मज़हब कोन्हे, इहो हिंदुअनि जो मज़हब आहे। उन खां पोइ हीअ आहे अहकाम शरीयत अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह चवण वारनि जे इमाम जी किताब, जेको 1856 में पैदा थियो। असांखे तानो ॾींदा आहिनि इन्हनि खे 70 साल थिया आहिनि। हीअ इन्हनि जे फ़िरक़े जी बुनियाद इमाम आहे, जेको दुनिया में बरेली शहर में उत्तर प्रदेश में पैदा थियो। उहो लिखे थो जेके बि ख़राफ़ात आहिनि सभु जा सभु बिदअत कबीहा ऐं बुरा अमल आहिनि। हिननि खे वञी गारियूं ॾियो। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, उन खां पोइ हीअ आहे जा अल हक़। हीअ बि बरेलियुनि जो आलिम दीन आहे। हिन किताब लिखियो नमाज़ जनाज़ा खां पोइ फ़ौरन दुआ घुरणु बिदअत आहे। मैयत खे दफ़न करण खां पोइ क़बर ते बीही करे अज़ान ॾियणु बिदअत आहे। जॾहिं तव्हां हदीसूं बयानु करे आयो आहे, असहाब सगोरनि चयो त इहे कम सभु जा सभु बिदअत आहिनि। किताब हिननि जा, मौलवी हिननि जा, लिखण वारा हिननि जा। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह इज़त ॾिनी आहे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इस्लाह कयो पंहिंजी। यारो का दुश्मनी को जहिड़ो झटो कोन्हे। क़ुरान पढ़ो, हदीस मुबारका पढ़ो, बुराइनि खां पासो कयो, नेक अमल करे हिन दुनिया मां हला वञूं। अल्लाह खां दुआ अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुरान हदीस पढ़ण जी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।